नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन तव्हांखे पसंदि ईंदी ऐं अहिड़ी ॻाल्हि खणी आयो आहियां जेका असां ऐं तव्हां सभिनी जे लाइ फ़ाइदेमंद आहे। प्यारा दोस्तों, हिकिड़े मरतबा हज़रत सैयदुना मूसा कलीमुल्लाह आला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जी दरबार में अर्ज़ु कयो, या अल्लाह, जेको मुसलमान भाउ पंहिंजे मुसलमान भाउ खे नेकी जे कम जो हुकुम करे ऐं बुराई जे कमनि खां मना करे रोके, उन जी जज़ा कहिड़ी आहे। अल्लाह तबारक व ताला इरशाद फ़रमायो त आउं उन जे हर कलमे जे बदिले उनखे हिकु साल जी इबादत जो सवाब अता फ़रमाईंदो आहियां ऐं उनखे जहन्नम जी सज़ा ॾियण में मूंखे हया ईंदी आहे। त आउं अहिड़े माण्हू खे कीअं सज़ा ॾियां जेको नेकी जे कम जो हुकुम करे ऐं बुराई जे कमनि खां मना थो करे। त प्यारा दोस्तों, ही उन माण्हू जी जज़ा आहे ऐं उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे हिकु साल जी इबादत जो सवाब अता फ़रमाए थो, हर हिकु कलमे जे बदिले। जेको माण्हू बुराई जे कमनि खां मना करे थो ऐं नेकी जे कमनि जो पंहिंजे मुसलमाननि भाइरनि खे हुकुम करे थो। त प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे बि इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जो असां बि पंहिंजे मुसलमाननि भाइरनि खे नेकी जे कमनि जो हुकुम कयूं ऐं बुराई जे कमनि खां मना कयूं, त यकीनन असां बि इन सवाब जा हक़दार बणिजी सघूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में मिलंदासीं, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।